वठो मूं वटि त इहे आहिनि खाता ॿिया मूं वटि आहिनि कोन मां कूड़ ॻाल्हाईंदो न आहियां साईं छो त मां आहियां मुंशी मेहर उते ततल हूंदो आहे सॼो तर थोरो भोरी खां भीतर न भंभोर खे पाए पाणे लॻी वेंदी आहे भंभोर खे बाहि त हाण मां ॾींदुसि मां हिन कातर में बि कपिड़ो आहे मुंशी मूंखे 20 सालनि जो हिसाब खपे न त मां सॼो हिसाब तोखां वठंदुसि तोखां हाणे जोश खां न पर होश खां कमु वठिणो पवंदो दुश्मन खे कॾहिं बि कमज़ोर न सम्झो हे ज़रूर कुझु सोचे सम्झी आयो हूंदो हा दा सूबेदार साहब बि चई वियो आहे अली खान खे सोचे सम्झी हथ विझो छो जो हिन जा शहर में तमामु वॾा वास्ता आहिनि फिलहाल त असांजो सभ खां वॾो मसइलो बाबा जी वसियत नामो आहे जी बोतार साईं तूं गुलाम खे शहर बादल बदमाश ॾे मोकिल हुन खां पुछी अचे वसियतनामो असली आहे या नकली हेॾे नी बादल बदमाश खे जंहिं असां खां 5 लख रुपया वठी माउ खे त मारे छॾियो पर पुट खे असांजे अज़ाब लाइ छॾे ॾिनो बादशाही मिले न उचरियो थींदो आहे जेकॾहिं हक़दारनि जा हक़ गज़ब कया वञनि ऐं उन्हनि खे हक़ न मिले त पोइ हू चरिया त छा पर छिता बि थी वेंदा आहिनि छिता तोखे न मुंहिंजे बाबा जे कमरे ते कब्ज़ो करण जी ज़रूरत कीअं थी आहे मां त सिर्फ़ु हिकिड़े कमरे ते कब्ज़ो कयो आहे तुंहिंजो पीउ त पूरी रियासत ते कारीगर नांग वांगुरु फण कढी वेठो आहे इहे ॻाल्हियूं ॿारनि सां नाहिनि कबियूं इहे ॻाल्हियूं स्टार्ट ई ॿारनि कयो हो मां त ॿारनि बस ॿुधाए इहे ॻाल्हियूं ख़तम कीअं थींदियूं जाइदाद में हिसो ऐं मुंहिंजी माउ जा कातिल मिली वञनि पोइ छा थी सघे थो मां वञे जहन्नम में अरे बाबा छा थी वियो मामूली ॻाल्हि ते तव्हां हिक ॿिए जा वेरी बणिजी विया आहियो ॻाल्हि ॿुधी छॾियो मुंहिंजी जिते जिते पंहिंजा पुट पंहिंजी माउ खे जहन्नम रसीद कंदा आहिनि उते पुट पंहिंजी माउ जे ख़िलाफ़ बर्दाश्त न कंदा ॿी ॻाल्हि ॿुधी छॾियो मां सुभाणे तव्हां सां गॾु हिन पूरी रियासत जो चक्कर हणंदुसि जेकॾहिं तव्हांजी दिलि में का अहिड़ी ॻाल्हि हुजे त पोइ इंतज़ाम कयूं अचिजो अला भाई बर्दाश्त जी हद हूंदी आहे जीअं बर्दाश्त जी हद ख़तम तीअं सुभाणे हिन जी ज़िंदगी बि ख़तम बस
बेगरतो अकेलो ॾिसी हमलो कयो थो कोन बचंदो ता गिदड़ छा मारी दो भाड़िया भाड़िया भजी आई मां पंहिंजे दोस्त जो इसम मुबारक पुछी सघां थो मूंखे जावेद चवंदा आहिनि बाबा बाबा ये सुना तो था केर आए चेहरो मुझे सोरे चढ़ो ऐं अखियूं उदास मुझी बख्तावर चिड़ो अथसि मूंखे लॻे थो त हिन सां असांजो को ज़रूरु वेझो रिश्तो आहे मां उन बदनसीब बख्तावर जो भाउ आहियां जंहिंजे रगन में खून त साॻियो हो पर सिर्फ़ माउ जो फ़र्क़ु हुयो गौरव भाउ तूं मुंहिंजो सालो त मौत आहे पर मुंहिंजे मामे पंहिंजे पुट जी कुर्बानी ॾेई मूंखे बचायो आहे एतिरा ॾींहं तूं किथे हुई हिन ॻोठ खां तमामु घणो परे भाउ मुंहिंजे मामे मुंहिंजे ॻुझनि दुश्मननि खां लिकाए पाले पोसे वॾो कयो ऐं मूंखे पढ़ायो मूंखे बाबा जी रियासत जी ख़बर मूंखे मुंहिंजे मामे मरण वक़्तु ॿुधाई हुई मां ॾाढो ख़ुशि हुयुसि त पंहिंजे भाइरनि सां मिलंदुसि पर हिते अचण खां पोइ मूंखे ख़बर पई त मुंहिंजे बाबा जी रियासत में मुंहिंजे नकनि भाइरनि हुन जी सखावत शराफ़त ईमानदारीअ जा सभु लीका लताड़े बेशरम बेहयाई ऐं बेग़ैरती वारा कम शुरू कया पर हिननि ज़ालमनि मिसकीन मज़लूम ऐं ग़रीब माण्हुनि ते ज़ुल्म कयो पर पंहिंजे भाणेजे खे बि कोन बख़्शियो हाणे हिन अली ख़ान जो तव्हां सां वाइदो आहे त हिन ग़रीब आबाद जे ग़रीब अवाम सां गॾु पंहिंजी भेण जो हक़ वो पंहिंजे भाणेजे खे वठी ईंदुसि मुझे वञी पतो कर त अली खान जो लाश अञा ताईं छो न पहुतो आहे होतार से अहिड़ा कुता ॿिया त रोज़ मरंदा रहंदा आहिनि भला उन्हनि खे केरु थो लेखे हा बाक़ी जेकॾहिं तव्हां जहिड़ी हस्ती खां मरे अख़बारुनि में रेडियोनि में टीवियुनि में केटीयुनि में सिंध टीवियुनि में हुल्लो हूंदो आहे भला अहिड़ी बि हस्ती मरण जहिड़ियूं आहिनि मुंशी सोचे सम्झी ॻाल्हाईंदो कर कॾहिं कॾहिं तुंहिंजी ज़बान बि कैंची वांगुरु हलंदी आहे होतार साईं माफ़ कजो ज़बान आलू लकुड़ा फिसलजी वई तो आहियां मुंशी मेहर जंहिंते ततल हूंदो आहे सॼो तर थोरो भोर ईंदो आहे भीतर न भोर खे ॿाहिरि पाणे लॻी वेंदी आहे मुंशी हिते बि इहा बकवास न कर जल्दी में पुछी आ अली खान जो लाश जो छा थियो
मुझो ख़ैर मुझा माटेला भाइयो मां तव्हांजे कब्रनि ते कुब्बा ज़रूर ठाराईंदुसि। ही छा मूंखे ॾिसी 440 जो करंट बूटारे साईं ही त ट्रांसफार्मर आहे तव्हांजा त बल्ब फ्यूज़ करे छॾींदो। ख़ामोश छो आहियो ॻाल्हायो छो नथा पर तव्हांजो ॾोह नाहे ही मिल्कियत दौलत शइ ई अहिड़ी आहे जो भाउ खे भाउ सां पीउ खे पुट सां ऐं पुट खे पीउ सां विढ़ण ते मजबूर कंदी आहे। हाणे तव्हां हीअं कयो ॿियो को मनसूबो ठाहियो त जीअं मूंखे माराए सघो। जेकॾहिं असां हिक ॿिए जे साम्हूं बेनकाब थी बि विया आहियूं त पोइ ॻाल्हि ॿुधो असां तोखे हिन मिल्कियत मां क़बर जी जाइ बि कोन ॾींदासीं। मूंखे सभु ख़बर आहे तव्हां मूंसां उहो ई सलूक कंदव न जेको पंहिंजे भेणीअ ऐं भाणेजे सां था कयो। अच्छा त माना तूं उन्हनि सां बि मिली आयो आहीं। सिर्फ़ मिली न बल्कि उनखे पंहिंजो हक़ ॾियारण जो वाइदो बि करे आयो आहियां। जंहिंखे पंहिंजी ज़िंदगी जी बि पक न हुजे उनखे अहिड़ा वाइदा न करणु घुरिजनि। वाइदो त मां पूरो ज़रूर कंदुसि मां पंहिंजो बि ऐं तव्हांजो बि। असां को बि वाइदो न कयो आहे। तूं ॿुधाए तोसां कहिड़ो वाइदो कयो आहे? वाइदो कयो आहे छोकिरीअ जे संग ॾियण जो। तुंहिंजो हिन ॻाल्हि सां को बि वास्तो न आहे अली खान। इहो असांजो ज़ाती मामिलो आहे। वास्तो आहे जेकॾहिं मुंहिंजो वास्तो नाहे त पोइ तव्हांजो बि वास्तो नाहे। पोइ इहो फ़ैसिलो छोकिरो ऐं छोकिरी पाण कंदा। मां हशमत खान जी धी आहियां शायद तव्हांखे ख़बर न आहे। हशमत खान जी धी आहे त पोइ छा थी पियो उहो वरी कहिड़ो फ़रिश्तो आहे असां खां वॾो त हशमत खान धाड़ियल आहे। इहा भली ॻाल्हि आहे अॼु इस्तनि जे लुटेरे जी पंहिंजी इज़त लुटबी पंहिंजी इज़त। गौर ही त पंहिंजी वॾेरी आहे। छोकरा तू हलियो वन नता मुफ्त में मारजी वेंदे। छोकरी के छड़े दियो इन में ताजी भलाई आहे। तू केर थींदो आ चंबे अचण वारो? तव्हां खे ख़बर नाहे त हीअ मुंहिंजी मंगा आहे ऐं भलो इन में अथव त तव्हां हलिया वञो। असांखे ख़बर नहीं त ही तुंहिंजी मंग आ। असां बेख़बरी में जी कढ लॻासीं।
खेलन खां त तोखे मां बचायो, पर मूंखां तोखे केर बचाईंदो? छा मतलब? मतलब साफ़ ज़ाहिर आहे ही जंग ऐं वीरान जाइ जिते न कोई तुझी दां ॿुधण वारो आहे, ज़ुल्म ॾिसण वारो आहे। प्लीज मूंखे वञण दी नादर। दिल थी चवे जीअं तुंहिंजो पीउ ऐं चाचा ग़रीबनि जी इज़त लुटींदा आहिनि, ईअं अॼु उन्हनि जी इज़त खे बि दाग़दार करे छॾियां। प्लीज नादर मूंखे छॾे ॾे। वरी चओ। प्लीज नादर मूंखे छॾे ॾे। इल्तिजा करे चओ। प्लीज नादर मां तोखे हथ थी विधा, तोखे पेरें थी पवां, मूंखे छॾे ॾे। अॼु ताईं तुंहिंजे पीउ ऐं चाचनि कंहिं मज़लूमनि जा ॻोड़ा न आहिनि उगिया। मां तुंहिंजा ॻोड़ा उगी तोखे ॿुधाइण थो चाहियां, ग़रीब शरीफ़ ज़रूरु आहे पर बेवस न आहे। ऐं हाणे तूं वञी सघे। थैंक यू। मुस्कान, तूं मुंहिंजी इज़त आहीं ऐं तुंहिंजी इज़त करणु मुंहिंजो फर्ज़ु आहे। ऐं तूं कॾहिं प्यार सां मुंहिंजी अखियुनि में निहारे त ॾिस, हिन अखियुनि में तुंहिंजे लाइ केतिरो प्यारु आहे। सलीम तूं? हा हा चाचा मां। सलीम पुट तुझी सोट के अले केड़ा जालिम अगवा करे व्यानी। छा ये सही तो चवे चाचा? हाँ पुट मां सही तो चवां। त पोइ अॼु मां इन ज़ालिमनि खे जिंदा कोन छॾींदुसि। मुंहिंजी सौट किथे आहे? ॿुधाए। का ख़बर न त तुंहिंजी सौट किथे आहे? ये केरा है? ये नूरिया है बाबा। तो उसने प्यार कर दिया। राज मालिक के सलाम कर। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वाकई गलन मां नूर थोट नहीं। गुलाम बुधार पानी तो भरे अच। बोतार सही पानी तो हितां खां घणो परे आहे। अरे बाबा ॾाढी उञ लगी आहे। तूं वञ त मां नूरीअ सां तुंहिंजी शादीअ जी ॻाल्हि थो कयां। जी बोतार साईं। नूरी तूं हिते बीह त मां बोतल लाइ पाणी भरे अचां। बोतार साईं वॾी महिरबानी।
मुंशी जी बता। जबल खान की यो बाग तो घुमाए। गुलाम जो भी ख्याल न तो करे खुदा जी मार पवंदसि का कड़क दी पवंदसि को हच्चा पवे से अच्छी दाढ़ी अटो खराब। नूरी तू मुखे कदाई डिठो आहे? बोतार साईं बचपन में ॾिठो हुयो। अजो गौर सां ॾिसी वठो। ॾिसी वरतो आहे बोतार साईं। वेझो अची ॾिस, मां तोखे गुलाम खां वधीक खूबसूरत नज़र ईंदुसि। वरी जिंदगी टिकजी वेंदी, तोखे मां महल जी राणी करे छॾो मूंखे, छॾो बोतार साईं, छॾो मूंखे। उधर वरो हो न भागो ॾिस, वरो वरो वरो। छोरी खे पकड़िया, भॼो। मां भोतार साईं जी वञो जाइण खां केॾो परे खां पाणी भरी पियो अचां, तूं सॼो पाणी हराए छॾियो। ही छा तुंहिंजी पहुती किथे आहे? गुलाम अली, तुंहिंजो भोतार पाणी जो प्यासो न हुयो, पर मुंहिंजी इज़त लुटण जो प्यासो हुयो। गुलाम अली मूंखे बचाए। गुलाम मुंहिंजो नालो गुलाम न पर गुलाम अली आहे। गुलाम अली, मां अलीअ जो गुलाम आहियां, तुंहिंजो न। गुलाम सुबुह जो सिज तूं न ॾिसी सघंदे। छा सिज तुंहिंजे बंगले मां उभरी तुंहिंजी तिजोरी में रहंदो आहे छा तो मां न ॾिसी सघंदुसि? हा, तोखे इहा बदतमीज़ी ॾाढी महांगी पवंदी। तो वॾेरा, मां चवां थो इज़त सां नूरी जो मथो ढक, न त मां चवां थो मां तोखे मारे छॾियो आहे। तो वॾेरा, बाबा मूंखे तव्हांजी गुलामी करण जो सबबु ॾिनो, इज़त लुटाइण जो न। अॼु खां पोइ मां तुंहिंजी गुलामी खां आज़ाद आहियां, आज़ाद। चकर ही जिंदगी बाबे जी वसियत जे करे ॾिनी मां, हाणे वञ, हींअर कोन मिलंदाई। हले वञ हितां, हल। मां पंहिंजी गिचीअ मां वॾेरनि जी गुलामी जो पटो कढी छॾियो आहे। दोस्तो, हाणे मां आज़ाद आहियां। अॼु खां पोइ हिन रियासत जे ग़रीब ऐं मज़लूम खे इंसाफ़ ॾियारींदासीं, इंसाफ़, ऐं उन्हनि इज़त जे लुटेरनि खे पंहिंजे केतिरे किरदार ताईं पहुचाईंदासीं। किथे मुंहिंजी सौट गौरी, ॾिस गुलाम अली, किथे गोरी वॾेरनि तां अॻवा न कई हुई। न जावेद, मूंखे काई ख़बर न आहे, छो त मूंखे उन्हनि जे ऐश गाॾे वञण जी इजाज़त न हुई, जिथे रोज़ ग़रीबनि जी इज़त जो खून थींदो हुयो। त पोइ उन्हनि जी अयाशगाह जो पतो ॿुधाए गुलाम अली, त पोइ उन्हनि जो जनाज़े गाह बणाए छॾींदासीं। अचो, हथ हथ में ॾेई कसम था खणो।
ॿुधाए वॾेरा मुंहिंजे पीउ ख़ुदकुशी कई या उनखे क़तल कयो वियो? ॿुधाए त छोट मुंहिंजी गोरी किथे आहे? हरियूं तो आयाशु कयो अॼु ही तुंहिंजी ज़िंदगी जो आख़िरी जाम हुयो। मूंखे माफ़ कयो, मूंखे का ख़बर न। तोखे चयो न वॾेरा जॾहिं इज़तनि जा रखवाला पाण इज़तनि जा लुटेरा बणिजी वञनि त पोइ उन्हनि खे ख़ुदा जे कार खां कोई नथो बचाए सघे। पंजी पेट्रोल जी बोतल खणी आ, अॼु मां हिनखे जीअरे साड़ींदो आहियां। हिन घणो ई ग़रीबनि जा घर साड़िया हूंदा। अॼु तोखे बाहि जी ख़बर पवंदी त कीअं बाहि साड़ींदी आहे। कढ माचिस बेस टीवी। अॼु तोखे बाहि जी तपश जी ही ॾिसो ही गुलाम असांजे पेरनि जी जुती जेको हाणे असांजे मथे में थो लॻे। सूबेदार साहब इन सभिनि खे फुल फ्राई करे छॾियो। तव्हांखे चयो हुयो वॾेरा तव्हांजी तबाही जा ॾींहं अची विया आहिनि। हिननि जे खिलाफ़ कानून जी कार्रवाई ज़रूर थींदी। यादि रखिजो वॾेरा असां जल्द वापसि ईंदासीं। तव्हां सां पलाक थींदो। अरे हल आयो टांगो चढ़ और घोड़ी जी गोड़ दीदार हुयो। खैर तव्हां उनखे त बर्दाश्त कयो था पर हाणे दुबई खाना मां महिमान था अचनि उहा बि सोनी लेडीज़ मां या मुंहिंजी मियाल केते ततन का सॼो कर थोरो घोड़ी नोट तर अमर के पार पार लगी Attention! Dun 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 dun. छातो जीअरा आयो या मरी खपी विया आहियो? अरे होश में अचो, होश में अचो। ओ सॉरी ही आहे मुंहिंजा भाइर मापेला भाइर ऐं ही आहे मिस सूजी जंहिंजी दुबई में मूंसां 5 साल अॻु मुलाक़ात थी हुई। हिनखे पाकिस्तान ऐं सिंध जा माण्हू ॾिसण जो ॾाढो शौक़ु आहे। इन करे मां पहिरियों तव्हां ॾे वठी आयसि त तव्हां जहिड़ा माण्हू बि ॾिसी वठे ही सिंध पोइ ॾिसंदी। तूं कहिड़ा आहीं? आई एम सूजी, मेरा नाम सूजी है। तूं सूजी न पर गोरी आहीं। तुसा सही याद हो कि मैं गोरी हाँ। ही वजह तुसा मेरे को गौर न ले दे पयो। तूं रंग जी गोरी ना नालो गोरी आहे। हाँ मुंहिंजा मिठड़ा प्यारा भाइरो हिनखे सभु ख़बर आहे त तव्हां अंग्रेज़ी मेमुन खे गोरी चवंदा आहियो। अच्छा अंग्रेज़ी मैडम आहे। वाह। एनीवे तक मिल के मेरे को बहुत खुशी हुई। अलीफा। यस सर। मेरा कमरा किथे है? तव्हांजो कमरो मुस्कान
सजाए छॾियो आहे। हे मुंहिंजे भाउ हशमत खान जी धीउ मुस्कान आहे। अली खान खून दे उते वादी बहुत तारीफ की। अव्हां भी नाले वांगुरु ॾाढा ख़ूबसूरत आहियो। प्लीज़ अचो त तव्हांखे मां पंहिंजो कमरो ॾेखारियां। ओके थैंक यू। सोची हुई कोई सोची तो ये हलवो ठाहे खाए थी ॾाढो मज़ो ईंदो। ये सूजी आहे या चूजी इनखे अहिड़ो त मज़ो चखाईंदुसि जो हिन खां दुबई जा अरब ॾिसी। सर थोड़ी बड़ी मेहरबानी है कि तुसा मेरी जान बचाई है तो दोबारा ही गोठे च घिन के। परेशानी दी गल ही है कि अगर मेरे को बाबा मिल गया हूं दे कोल आण जान ते अणवा के कीने बरसा। गोरी जेकॾहिं तूं पंहिंजे पीउ सां मिली त मूंखे को बि एतिराज़ न आहे। अगर बाबे नाल मिलसा उन्हां ज़ालिमा कोलों बदला घिनण ॾुखा थी वेसी। सर में अपने दिल ते पत्थर रख के उन्हां पत्थरां को रेज़ा रेज़ा करे सा। शाबाश, गुड लक। सर मैं तोड़ा एहसान पूरी जिंदगी कने भूलसा। मेरा इथे ही आवना ते ए रूप करना ये तुम्हारी मेहरबानी है। न गोरी, इहा मेहरबानी त मूं ते तुंहिंजी आहे जो तूं मुंहिंजी ॻाल्हि मञी। न त मूंखे यादि आहे त तूं मूंखे जॾहिं जंग में मिली हुई ऐं मूं तोखे हिकु बगड़ खां बचायो हो। तो मूंखे चयो हो त आऊं ज़िंदा रहणु नथी चाहियां। तो त हिन हिकु बगड़ खां बचायो आहे, पर तूं मूंखे केतिरनि बगड़नि खां बचाईंदी। पर तूं उन खां पोइ मुंहिंजी ॻाल्हि मञी मूं ते तो इहो एहसान कयो आहे गोरी। पर हाणे तूं गोरी न सूज़ी आई। सर मैं तो को आख्या ते इहा मेरी जवानी ते इहो मेरा हुसन मेरे दुश्मन है। मूं तोखे चयो हो न त पंहिंजी जवानी ऐं इन हुसन ज़रिए उन्हनि खे बेवकूफ़ बणाए उन्हनि खां पलांद पाड़ींदी आहे। हाणे उहो वक़्तु बि अची वियो आहे। हाणे इन वक़्त जो फ़ाइदो वठणु ज़रूरी आहे। सूज़ी सर अगां दा क्या प्लान है? प्लान इहो आहे त तूं उन्हनि जी अंदर जी बाह खे भड़काइण लाइ सुभाणे तुंहिंजे सालगिरह जो प्रोग्राम था ठाहियूं। सुभाणे उन्हनि खे उन प्रोग्राम में बेवकूफ़ बनाईंदी। वेरी गुड सर। सर कल मैं अपनी जवानी ते हुसन ते नाज नखरिया नाल ऐसा पागल करे सा कि उन्हें को हर पासे सूजी सूजी नजर आसे। शाबाश, मूंखे तो मां इहा ई उमेद आहे सूज़ी। माना हाणे सूज़ी सर क्या हाल ठीक हो? तबीयत ठीक है? खैर है मेरे कमरे की में आ गए हो? सरकार तुझी वास वठण। हाँ हाँ क्यों नहीं, मेरा एक काम है तो को करना। हाँ छो न 10 दफ़ा। हाँ हाँ तुझो कम बिल्कुल। यो तो मेरा काम है। कौन? हशमत खान। और क्या करूं?
यहाँ बिल्कुल ठीक है। मां दरवाजे के उन अंदर काम पे आई। ओ बाहर से कुत्ते भौंक रहे हैं। अच्छा अच्छा। कुत्ते की आवाज है। अच्छा अच्छा। असल में सूजी डार्लिंग मुझे ना